अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मां आहियां इंजीनियर शफ़ी अहमद लाखो। प्रोग्राम सहरी टाइम तव्हां सां इंशाअल्लाह अधु मुनो कलाक मां अॼु वरी रहंदुसि। 6 रोज़े जी तयारी आहे। अलाह पाक मूंखे तव्हांखे हीउ जेको नूर आहे, क़ुर जो नूर ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं जेके हदीसूं मां तव्हां ताईं पहुचायां थो, अलाह ताला तव्हांजे दिलनि में नूर भरींदो, तव्हांजे रिज़्क़ जी तंगी ख़तमु कंदो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, औलाद सालिह कंदो। पढ़ूं था। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताब, माना जेके हिन क़ुर शरीफ़ खे चंबड़ी पवनि था, माना हिन खे कोर्स जो किताब सम्झी पेपर जी तयारी कनि था। ऐं तव्हांजो पेपर हले पियो थो, जीअं तव्हां बालिग़ थिया हो तव्हांखे मार्कूं मिलंदियूं। हाणे तव्हांखे त उहो रिकॉर्ड कोन्हे न, त तव्हांखे निगेटिव घणियूं वञणियूं, पॉज़िटिव घणियूं। तव्हां आया की जे हींअर तव्हांखे मौत अचे त जहन्नम में वेंदव या जन्नत में वेंदव या ऐराफ़ जे मैदान ते वेंदव, इहा असांखे ख़बर कान्हे का। पर अञा जेकॾहिं जेर आहियो त अलाह जो 100 दफ़ा शुकुरु कयो त तव्हांखे अलाह रमज़ान नसीबु कयो आहे। अचो त रमज़ान में पोयां त माफ़ु करायूं, पोइ अॻिते जो अलाह सां खां कोशिशि कंदासीं सुठा हलूं। त चए थो वल्लज़ीन युमस्सिकून बिल किताब, जेके क़ुर खे चंबड़ी पवनि था, उनखे माना सां पढ़नि था ऐं इन पेपर में इन क़ुर खे पढ़ी पढ़ी पेपर में वेहनि था, अक़ामू सलात ऐं निमाज़ पढ़नि था। इन्ना ला नुज़ीब अजरल मुस्लिहीन, त पोइ असां अहिड़नि नेकनि माण्हुनि जो अजुर चए थो मां न विञाईंदुसि। तंहिंजे करे अलाह फरमाए थो, या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुहर्रिमू तय्यिबात मा अहल्लल्लाहु लकुम, ए ईमान वारो, जेके तव्हां लाइ पाक शयूं अलाह तव्हां लाइ हलाल कयो, हथ माण्हुनि जे चवण ते हराम न कयो। वला तातदू, ऐं न की हद खां लंघो। इन्नल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन, जेके हद खां लंघनि था अलाह हुनखे दोस्त कोन कंदो आहे। वकुलू मिमा रज़क़कुमुल्लाह हलालन तय्यिबा, बाक़ी जेके अलाह तव्हांजे लाइ पाक हलाल रिज़्क़ ॾिनो उन मां खाओ। वतक़ुल्लाह, उन खां डिॼो, अल्लज़ी अंतुम बिही मुमिनून, जंहिंखे तव्हां मञींदड़ आहियो। बाक़ी अलाह फरमाए थो त जेकॾहिं ला युआखिज़कुमुल्लाह बिल्लग़वी फ़ी ऐमानिकुम, हिकिड़ा माण्हू चवंदा अलाह कसम आहे ख़ुदा जो, छॾ यार मां थकल आहियां, अलाह सां मां थकल आहियां। इहे आहिनि अजाई कसम आहिनि, इन जी वॾी पकड़ कान्हे का। ला युआखिज़कुमुल्लाह बिल्लग़वी फ़ी ऐमानिकुम, माना ईअं ई ज़माने वात कढियूं, लेकिन वलाकिन युआखिज़कुम बिमा अक़दतुमुल ऐमान, बाक़ी तव्हां हथ में क़ुर खणी कंहिं मजलिस में वेही कसम था खणो, तंहिं सवा अव्हां जी वठु कंदो। पर जेकॾहिं तव्हां हिकिड़ो कसम खणी आहे, हाणे तव्हां चओ था मां कसम थो खणे, मां क़ुर थो खणां, मां कसम थो खणां अलाह जो, त मां हिन ॻोठ में न वेंदुसि। हाणे इहो पको कसम आहे। हाणे इहो तव्हां जॾहिं छॾणु चाहियो त उनजो छा तरीक़ो आहे? कफ़ारतु इताम अशरत मसाकीन मिन औसत, त पोइ उनजी कफ़ारत, जेको खाधो खाओ था, जेको घर में वॾो वधीक जेको आम तौरु तव्हां खाओ था, त 10 मिस्किननि खे खाधो खारायो, या उन्हनि खे कपिड़ो पारायो, या वरी को ग़ुलाम आज़ादु कयो। हाणे ग़ुलाम त असां वटि कोन्हनि के, तंहिंजे करे या उन्हनि खे कपिड़ो ॾेई वठूं, 10 ॼणनि खे ॾींदासीं जेको आम असीं पायूं था, या उनखे मानी खारायूं, त तव्हांजो कसम खयल न्यूट्रल थी वेंदो। पर जेकॾहिं तव्हां एतिरा मिस्कीन आहियो जो 10 माण्हुनि खे बि नथा खाराए सघो, पाण ई मुश्किल ते खाओ था, त पोइ फलम यजिद फसियाम सलासित अयामिन, त पोइ घटि में घटि तव्हां 3 ॾींहं रोज़ा रखो। थर्ड अल्टरनेट 3 ॾींहं रोज़ा रखो। इहो आहे, इहो माना कसम भञण जो आहे। कफ़ारतु ऐमानकुम इज़ा हलफ़्तुम, ऐं वहफ़ज़ु, ऐं बाक़ी पंहिंजे कसमनि जी हिफ़ाज़त कयो। जेकॾहिं कसम खणो था उनखे तव्हांखे पूरो करिणो आहे, पर जे भञूं था कंहिंजो नुक़सानु न थिए, ऐं त पोइ जेको इहो आहे अलाह फर कज़ालिक युबैनुल्लाह लकुम आयाती लअल्लकुम तशकुरून, चए थो कयो न अलाह जो शुकुर, त कीअं तव्हांखे वॾी मुसीबत मां अलाह तव्हांखे रस्तो ॾसियो आहे। त जेकॾहिं कसम, न त जेकॾहिं अलाह रस्तो न ॾसे त हिकिड़ो दफ़ो कसम खयो फासिजी वञूं आहे। तंहिंजे करे अलाह तव्हांखे अहिड़ी तरह अलाह अव्हां लाइ पंहिंजा हुकुम बयानु कंदो आहे, मन अवी शुकरानो करियो। अलाह फरमाए थो, या अल्लज़ीन आमनू इन्नमल ख़म्र वल मैसर वल अंसा वल अज़लाम रिजसुन मिन अमल शैतान, चए थो शराब पीअणु ऐं इहे 3 क़िस्म जूं जुआऊं जेके आहिनि, इहे पलीत अमल आहे शैतान जो। फ़इज्तनिबू लअल्लकुम तुफ़्लिहून, इन्हनि शयुनि खां बचो त मन छुटंदव ऐं फ़ाइदो कंदव। हाणे इन ते थोरो डिस्कशन कयूं था। अलाह चए थो फ़इज्तनिबू लअल्लकुम तुफ़्लिहून, माना इहे शराब खां बची वञो त बचंदव। रीज़न छा आहे? हेवी अल्कोहल यूज़ इज़ लिंक टू मेंटल हेल्थ कंडीशन्स लाइक डिप्रेशन एंग्ज़ाइटी डिसऑर्डर्स। जेको शराब पीअण जो आदी आहे,
उन खे दिमाग़ी बीमारी थिए थी, डिप्रेशन जी, एंग्ज़ाइटी ऐं डिसऑर्डर्स। ऐं इन शराब जा जेके मेडिकल नुक़सान आहिनि, ऐं जेको एंथ्रोसिलोरोसिस माना फिफड़नि जी कैंसर, इहो सायरोसिस, इहा रीप्रोडक्टिव डिसफंक्शन, ॿार जेके आहिनि से सही न ॼमंदा, डैमेज टू ब्रेन फंक्शनिंग, दिमाग़ खे नुक़सान थो पहुचे, क्रोनिक हार्ट फेल्यूअर, दिलि ते असरु पए थो, दिलि फेल थी थिए, ऐं पेनक्रियाटिटिस ऐं पेनक्रिया ते असरु पए थो। इहे शराब जा जिस्म ते नुक़सान आहिनि जेको अलाह तव्हांखे चए थो न कयो। पर शैतान अलाह छो ठाहियो आहे शराब? इन लाइ त तव्हांजी आज़माइश वठे। ऐं वरी उन खां पोइ जेके टे जुआऊं थो ॾिसे, मैसर वल अंसा अज़लाम, इहे कहिड़ियूं आहिनि? इन जो मिसाल कहिड़ो आहे? नंबर 1, कैसिनोस इंक्लूड स्लॉट मशीन, पाकर, ब्लैक जैक एंड रोलिएट्स। ऐं जेके फेराईंदा आहिनि ऐं तास पतो खेॾणु ऐं मशीन ते हलणु, कैसिनोज़ में वञणु, इहो हिकिड़ो क़िस्म आहे। स्पोर्ट्स बैटिंग, वरी हिकिड़ी आहे जुआ जेका लॻाइबी आहे कंहिं ते, पंहिंजो स्पोर्ट्स में, या ॿ पहलवान विढ़नि था उन ते जुआ कबी आहे। या जेको आहे सो पंहिंजो मिसाल तौरु फुटबॉल ते, हार्स रेसिंग ते, घोड़े ते जुआ कंदा आहिनि त जेको घोड़ो कहिड़ो खटंदो। ऐं टियों क़िस्म ऑनलाइन बेटिंग, माना अॼुकल्ह जेको कंप्यूटर ते कयो था, गैम्बलिंग ऑन वेबसाइट्स आर एप्लीकेशन्स इंक्लूडिंग ऑनलाइन कैसिनोस एंड पाकर। इहे टई क़िस्म जुआउनि जा आहिनि जंहिंखे अलाह फरमाए थो वश्तनीबू, इन्हनि खां बचो, लअल्लकुम तुफ्लिहून। तंहिंजे करे मां इन जो सर्वे कई आहे त 50% शराब पीअण वारा प्रॉब्लम्स गैम्बलर्स हैव सोल्ड देयर पोज़ेशन्स टू पे गैम्बलिंग डेब्स, माना 50% जुआरी घणे भाङे पंहिंजा घर जा ट्रपड़ विकिणनि था त जीअं या जुआ कंटिन्यू कनि या जेको कर्ज़ु थियो अथनि जुआ जो लाहिनि। 46% माण्हुनि खे सख़्तु प्रॉब्लम आहे स्टोलन टू फिनांस, त चोरी कंदा आहिनि त जीअं असां जुआ में खटूं या जाए रखूं, 46% चोरी कनि था। ऐं उन खां पोइ हे आहे UK में एवरेज, माना 28,000 पाउंड डेब्ट ऑफ प्रॉब्लम गैम्बलर्स रिसीविंग ट्रीटमेंट फ्रॉम कैम केयर, माना एतिरा माण्हू इन जुआ जे करे नुक़सान में पियल आहिनि। इहो आहे रिज्म अमल शैतान, माना इहा इन में मसइला था तव्हांखे थियनि। इहो पलीत अमल शैतान तव्हांखे घुमराए थो। नुक़सान कहिड़ा आहिनि? प्री ऑक्यूपाइड गैम्बलिंग, माना तव्हांखे टाइम ई कोन मिलंदो, जुआरीअ खे टाइम कोन मिलंदो। हाइडिंग आर लाइंग अबाउट गैम्बलिंग, माण्हुनि खे न ॾिसींदा, लिकाईंदा या कूड़ हणंदा, या बारोइंग टू गैम्बलर्स, ऐं वरी कर्ज़ खणंदा बैंकुनि मां, व्याज ते कर्ज़ खणंदा। रेसलेस आर इरिटेट व्हेन ट्राइंग टू स्टॉप, पर जुआ खे छॾण महिल दिलि न चवंदा आहिनि ऐं उन जे लाइ जेको आहे सो रेस्टलेस थी वेंदा। ऐं उन खां पोइ चेसिंग लॉसिस विथ मोर गैम्बलिंग, जॾहिं जुआ में हाराईंदा न, नुक़सान थी वियो, पोइ चवंदा अञा मन चांस मिले, वरी अञा जुआ शुरू कंदा। स्पेंडिंग मोर टाइम गैम्बलिंग, ऐं टाइम सॼो जुआ में लॻाए छॾनि था। त अलाह ताला जेके शराब वारा आहिनि उन जे बारे में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, लोइनत ख़मर अल अशरत ओजा, शराब खे 10 कुंडूं आहिनि अने 10 कुंडुनि ते लानत कई वई आहे। पहिरियों कहिड़ो कहिड़ो? जेको शराब पीए थो या पहिरीं कुंड आहे, इन ते लानत आहे। ऐं जेको वरी शराब जो कारखानो, शराब ठाहिण वारो आहे, जेको अंगूरनि मां निचोड़े थो, इन ते लानत आहे। ऐं जंहिं कारखाने जो ओनर आहे जेको निचड़वाए थो, उन ते लानत आहे। ऐं जेको वरी शराब विकिणे थो, उन ते लानत आहे। ख़रीद करण वारे ते लानत आहे। ऐं जेको वरी इहे गाॾनि में या सुज़ुकुनि में जो बोतलूं खणी पहुचाए थो, उन ते लानत आहे। ऐं जंहिंजे लाइ खणी थो अचे, उन ते लानत आहे। ऐं इन जो प्रॉफिट खाइण वारे ते लानत आहे, पीअण वारे ते लानत आहे, ऐं पियारण वारे ते लानत आहे। इहे 10 कुंडुनि ते नबी करीम अलाह जी लानत आहे। हाणे मां कल्ह ॿुधो पिए शायदि असेंबलीअ में त कंहिं हिंदू भाउ चयो त बाबा तव्हां असांजे नाले ते शराब शुरू कयो आहे मुल्क में, पियो पाण था, मां थो रिज़ोल्यूशन कयां त शराब ते बंदिश कयो। हिन रिज़ोल्यूशन ॾिनो। हाणे स्पीकर थो चए त जेके चवनि था त शराब वाक़ई बंदि थियणु खपे त चओ आहे। अबा 99% चयो आहे,
चई भला जेके चवनि था त न इहो रेज़ोल्यूशन पास न थिए, शराब जारी रहे, त चओ आहे। चंद माण्हुनि खे आहे त ॾंद कढी स्पीकर चए थो त जेको आहे सो जेके चवनि था त शराब जारी रहे उहे वधीक आहिनि, तंहिंजे करे इहो असां रेज़ोल्यूशन पास न कयूं। ॾिसो वञी इंटरनेट ते लॻो पिया, अहिड़ो कूड़ ऐं ठगी अखियुनि सां ॾेखारे कनि था इहो कमु, छाकाणि ख़ुदि शराबी आहिनि। इन जो नुक़सानु छा आहे इन शराब जो ऐं जुआ सां? शैतान छो असांखे इन में फासाए? पहिरीं त माण्हू ज़ाहिर त निमाज़ कोन पढ़ंदो या देरि सां पढ़ंदो, चए थो इन मां हाणे अलाह थो ॾसे त इहो शैतान इन मां छा थो, कहिड़ा टारगेट हासिलु, इन मां युरीद शैतान, चए थो तव्हांजे इन शराब ऐं जुआ मां शैतान कहिड़ा थो टारगेट हासिलु करे। ऐं यू के बैनकुल अदावतल बग़दा, पहिरीं त तव्हांजे विच में दुश्मनी ऐं बुग़्ज़ विझंदो, पीउ पुट सां कोन ठहंदो, शराबी पुट ऐं शराबी पीउ पाण में विढ़ंदा, ॿनिनि था विढ़ंदा, ऐं बुग़्ज़ विझंदो। चए थो बैन अदाल बग़दा फिल ख़मर अल मैसर व यसुद्दुकुम अन ज़िक्रिल्लाह व अन सलात। ऐं इहे ॿई शयूं शराब ऐं जुआ एॾो तव्हांखे टाइम कंज़्यूम कंदियूं जो तव्हांखे अलाह जे यादि करण खां, निमाज़ खां अव्हांखे झलींदो। पोइ अलाह चए थो फ़हल अंतुम मुंतहून, चए थो हाणे मां तव्हांखे काइनात जो ख़ालिक़ थी तव्हांखे रीज़न ॾिना, फ़हल अंतुम मुंतहून, पोइ शराब चढ़णु ऐं जुआ छॾींदव कोन छॾींदव? अदा भाउरो मां तव्हांखे रमज़ान में अपील थो कयां, अॼु चओ मरी कोन वेंदव, नशो आहे इहो ख़तमु थी वेंदो, चओ त असां हाणे अॼु खां छॾियूं था, मञो अलाह जी ॻाल्हि, न त पोइ वरी पोइ हिसाबु अलाह जो थींदो। अतीउल्लाह व अतीउ रसूल, तंहिंजे करे अलाह जी ऐं अलाह जे रसूल फरमान बरदारी कयो, वहज़रू ऐं डिॼो, ख़ौफ़ कयो जो ख़ालिक़े काइनात जी तव्हां मुखालफ़त था कयो हिते वेठा नंढड़ी टंगुनि ते, छा आहियो तव्हां? ख़सीस इंसान आहे। फ़इन तवल्लैतऊं, बाक़ी जेकॾहिं नथा मुड़ो, फ़अलमू त कन खोले ॿुधो, अन्नमा अला रसूलिनल बलागुल मुबीन, बाक़ी मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ड्यूटी त ही त तव्हां ताईं हीउ पैगाम पहुचाईं ऐं तव्हांजी ॿोलीअ में पहुचाईं। बलागुल मुबीन, पधरो पैगाम। कहिड़ी हिन में आयत ॾुखी आहे जेकी मां ॾुखी माना कई आहे? बाक़ी तव्हांखे हिकिड़ी ख़ुशख़बरी ॾिए थो, शराबियो, ओ जुआरियो, ए राशियो, अलाह हिन आयत में तव्हांजे हिकिड़ो बचाव जो रस्तो थो कढे। चए थो लईस अलल्लज़ीन आमनू अमिलु सालिहात जुनाहुन फ़ीमा तअमून, चए थो जिन ईमान आंदो, चङा कम कया, पर जेकॾहिं हाणे हिन महिल ताईं रुश्वत खाधी अथनि, शराब कयो अथनि, जुआ कई अथनि, त इन्हनि जी जेके आहे सो त इन्हनि जी बचत थी सघे थी। इज़ा मतकू व आमनू, अलाह जी तक़वा कयूं, ईमान आंदऊं, अमल सां नेक अमल कयूं, सुम तकऊं, वरी अलाह जी परहेज़गारी कयूं, व आमनू, वरी अलाह ते ईमान, सुम तकऊं, वरी अलाह जी तक़वा कयूं, व अहसनू, ऐं चङाई कयूं, वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, त पोइ बची वेंदा, पोइ अलाह छॾे ॾींदो। छॾियो। हाणे अलाह ताला थो चए त मां तव्हांजी हिन दुनिया में जन्नत न आज़माइश कंदुसि। या लज़ीन आमनू लयबलुवन्नकुम बिशैइन मिन सईद, चए थो कॾहिं कॾहिं मां तव्हांजे हथनि में अहिड़ो हिकिड़ो माल या को शिकार आणींदुसि त तव्हां जेकॾहिं खणी खीसे में विझो त केरु कोन ॾिसंदो। या मिसाल तौर ते अहराम ॿधी था वञूं, को हरण थो लंघे, हुनखे तीर हणी मारणु या बंदूक हणी सघो था, पर अहराम में शिकार हराम आहे। हिन जी माना आहे त तव्हां वटि कॾहिं कॾहिं मौक़िया थींदा, केरु ॿोरो ॿधी ईंदो, वाहे करोड़ अथई मूंखे फलाणो कमु करे ॾे, फलाणे जे हथे कब्ज़ो, चए थो अहिड़ी सिचुएशन तव्हांखे पूरी थी वेंदी। ऐं इहा सिचुएशन तव्हां लाइ चए थो मां आज़माइश लाइ कंदो आहियां, लियअलम अल्लाह मन यख़ाफ़ु बिल ग़ैब, त अलाह इहो थो ॾिसणु चाहे त मूंखां, मुंहिंजे ग़ैब खां केरु थो डिॼे ग़ैब में, फमन नेतदा, पर जेकॾहिं इन इम्तिहान में नापास थींदो, बाद ज़ालिक फलहू अज़ाबुन अलीम, त इन लाइ अज़ाब अलीम थींदो। इम्तिहान आहे ऐं अलाह वठंदो ऐं तव्हां सां वठंदो हूंदो। मिसाल थो मां तव्हां कल्ह मां पंहिंजी किकीअ सां वियुसि पे मार्केट में, त हिकिड़ो नोट मां हुनखे 1000 ॾिनो, हाणे अलाए किथां आयो, हुन ॾिसी चवंदा हिन में तेल लॻल आहे, मां न वठंदुसि। अदा तुंहिंजी मर्ज़ी। वरी ॿिए दुकान ते वियासीं, वरी उते ॾिनोसीं, त उन बि ॾिसी चयो हे तेल लॻल आहे, मां नथो वठां। मूंखे हैरान लॻी, त मूंखे त सही थो लॻे। बहरहाल वरी शाम जो मां वियुसि फ्रूट वठण वारो, त वरी उहो नोट निकितो, त हुन फ्रूट वारे खे ॾिनमि, त बुज़ुर्ग माण्हू वठी रखियईं पेतीअ में, ऐं मूंखे फ्रूट ॾेई ॿिया पैसा मोटाई। मां 10-15 क़दम अॻिते वियुसि, मूं चयो यार हिननि खां ॿियनि मना कई, हिन वरितो आहे,
ईअं त न आहे त हीउ नोट ग़लति आहे, हीउ वीचारो भुल में थो वठे, मां वरी मोटी वियोसांसि। मां चवां चाचा दिलि में न कजांइ, इहो जेको तो नोट अंदरि विधो आहे न पेतीअ में, हिन मूंखे मोटाए, इन 2 दफ़ा 2 दुकाननि मूंखे मोटायो आहे त हिन में तेल लॻल आहे। चई कहिड़ो? कढियईं नोट, अलाए मशीन सां न ॾियंदई, मथां रखियईं। पोइ अलाए छा हुन में ॾिठईं, चई न बाबा इहो सही आहे, खणी विधईं पेतीअ मां, मूं तां बार लही वियो। त इहो आहे जेको अलाह आज़माइश थो वठे, सम्झे। ईअं न त हाणे मां हुनखे ॾेई छॾियो ऐं मां पियो ख़ौफ़ थियो त मतां ग़लति हुजे ऐं हरू भरू हुन मिसकीन खे गाॾे वारे खे मां छो ॾियां अहिड़ो नोट, पर हुन वरी चेक करे मूंखे चयो बाबा न सही आहे, मूंखे इत्मिनान आहे। फमन नेतदा बाद ज़ालिक फलो अज़ाबुन अलीम, पोइ जेकॾहिं इन खां पोइ बि तव्हां हद खां लंघंदव त उन ॾुख ईंदड़ अज़ाब आहे, इन जे अलाह जे इम्तिहान में फेल थींदव। हाणे इन जो हिकिड़ो क़ुर में मिसाल आयो आहे ईअं त कीअं उन्हनि खे आज़माइण लाइ हिकिड़ी हराम शइ खे आम अचे थो हुन जे मथां करे। चए थो त वसलुम अनिल करियत लती कांद हाज़रतुल बहर, ए पैगंबर खां उन्हनि ॻोठ जी हालत बाबति पुछा कर जेको दरिया जे किनारे ते उहो मच्छी फासाईंदा हुआ। अलाह ताला उन्हनि क़ौमुनि छो यहूदी आहे त उन्हनि खे चयईं त तव्हां सैटरडे ते छंछर ते को बि शिकार न कंदव, रुॻो मुंहिंजी इबादत कंदव। हाणे छा थियो त मच्छियुनि खे अलाह साईं चई छॾियो त तव्हां सॼा हफ़्तो भॼी वञो, सिर्फ़ु छंछर जे ॾींहं ते तव्हां किनारे ते ईअं अचो। सो क़ुर इज़्यादून फी सब्त इस्तातिम हीतानुम योम सबतुम शुरा, ऐं चए थो त छा थियो त छंछर जे ॾींहं ते मखियूं पधरियूं थी ईंदियूं, योम ला यसबितून ला तातीम, ऐं जॾहिं छंछर न ईंदो ईंदियूं ई कोन हूंदियूं। हाणे मूंखे त ॿुधायो त केॾी वॾी आज़माइश आहे, हुनजो धंधो ई मच्छीअ जो आहे। अलाह थो चए छंछर ॾींहुं शिकार न कयो, वञी सेनेगोग में इबादत कयो जीअं असां वटि जुमे जो हूंदो आहे, मच्छियूं न फासायो। ऐं मच्छियुनि खे अलाह चई छॾियो त तव्हां अचो ई छंछर ते, ॿियनि ॾींहंनि ते गुम थी वञो। कज़ालिक नबलूहुम बिमा कानू यफ़्सुकून, अहिड़ी तरह अलाह इन जे नाफ़रमानी जे करे परखे पियो। हाणे यादि रखो, इहा सिचुएशन नाफ़रमाननि जी वधीक थींदी आहे, अलाह आज़माईंदो आहे। राशि जेके नथा मुड़नि, कॾहिं कॾहिं एॾो पैसो हुनखे अची वेंदो आहे त केरु कोन सघंदो वठां मां। पोइ हिननि छा कयो, हे ॾेखारियो थो जिते इहो कमु थियो। हाणे उन मुआशिरे में 3 तबिका थी विया। हिकिड़ा त उहा हुआ जेके जंहिंखे अलाह मना कयो त तव्हां छंछरु ॾींहुं मच्छियूं न फासायो। त हलो ब्रेक वठूं था, पोइ तव्हांखे मां ॾसां थो। अस्सलाम वालेकुम। साईअ खां पोइ साहिरी टाइम में मां आहियां शफ़ीमंद लाखो। ॻाल्हि मूं पे कई त अलाह ताला जन्नत ॾिसो न मुफ़्त में कोन ईंदो, आज़माईंदो। हराम जो माल अहिड़ो आॾो आणींदो जो हेॾे ॾिस, हिते बि कोन थो ॾिसे केरु, हेॾे बि कोन थो ॾिसे, विझ खीसे में या हाणो गाॾीअ में, इन आज़माईंदो। त हीअ जेके मच्छीअ वारा, इहा अलाह क़ुर में छो आयतूं ॾिनियूं आहिनि, इन लाइ ताईं त अलाह थो चए त इन तव्हां सां थी सघे थो। हाणे हुननि खे चयईं त छंछरु ॾींहुं तव्हां इबादत कयो ऐं शिकार न कयो मच्छियूं, छो कम ई वीचारनि जो मुहाणा हा, शिकार कंदा बि हुन वटि धंधो ई कोन हो। लेकिन मच्छियुनि खे अलाह चई छॾियो त छंछर खां सवाइ सभई ॾींहं नज़र ई न अचो हुननि खे, वीचारा ॻोल्हे थकिजी पवंदा। ऐं छंछरु थिए त सॼो किनारो, शुरनि जो मतिलबु आहे त जेको आहे सो भरिजी वेंदो किनारो। उन्हनि चयो हेॾे चयो, चई तव्हां छा कयो, तव्हांखे अलाह छा चयो आहे, छंछरु ॾींहुं न फसायो? चई हा साईं। अड़े बाबा छंछरु ॾींहुं न फसायो, पर तव्हां खॾो हणी ऐं इहे जेके मच्छियूं आहिनि ॿाहिरि खॾो वॾो हणी उन में पाणी मोकिलियो त सॼो खॾो मच्छियुनि सां भरिजी वेंदो, पाणीअ सूधो दरो ॾेई छॾियो, आचर ते कढो। इहो हीलो कयूं। जॾहिं इहे हीले करण वारा माना उहे जेके माण्हू हीलो कराइनि था, त 2 तबिका हिकिड़ा हुआ। हिकिड़ा जेके तबलीगी तबिको, माना उनजो कमु वारो को चयो निमाज़ पढ़ो, रोज़ो रखो, पर उहे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु कोशिशि कोन कंदा, जिहाद कोन कंदा, ऐं जेके रुश्वत जे ख़िलाफ़ु माण्हुनि सां तहलका त न फिटाईंदा। त उहे पिया चवनि, अच्छा वरी हिकिड़ो तबिको पैदा जेको नही हल मुनकर कंदो, चवनि न बाबा असां जेको आहे सो छॾींदासीं कोन हिन सां, न हिन सां उथंदासीं न वेहंदासीं, हे अलाह जे हुकुम जी नाइनाफ़ी असां हाणे बि था कयो न, त राशन खां पासो कयो, चई बाबा हे फलाणो तुंहिंजो माइटु रुश्वत थो वठे, असां हिन जे भंत में कोन ईंदासीं, या भॻा वेंदव हुनजे भत में। ख़बर अथव मशहूरु राशि आहे, ऐं रुश्वत में प्लाट वरिता अथसि, बहिरिया में दुकान वरिता अथसि, घर वरिता अथसि, वरी बि तव्हां हुनजे फंक्शननि में वेंदव। त ॻाल्हि इहा आहे त इहो तबिको आहे। ॿियो तबिको हो जेको बुराईअ खां रोके पियो, उन्हनि चयो न असां हिन सां न उथंदासीं न वेहंदासीं ऐं हथ ई विढ़ंदासीं हिननि सां, जिथे मिलंदा उनखे बेइज़तो कंदासीं। त उहो जेको तबलीगी तबिको हो, इज़ कालत उम्मतुम मिनहुम लिम तइज़ून क़ौमन इल्लाह मुहलिकुम व मुअज़्ज़िबुहुम अज़ाबन शदीदा, चई तव्हां जिन्हनि खे बुछड़ो था पिया कयो, तव्हांजो कहिड़ो कमु आहे
तव्हां हिनखे छो था नसीहत कयो जंहिंखे अलाह हलाक कंदो, अज़ाब ॾींदनि, ग़लति कमु था कनि, कंदो अलाह, तव्हांजो छा वञे? त छा था चवनि रोकण वारा? कालू मा अज़रतन इला रब्बकुम, चई पोइ अलाह खे असां छा जवाबु ॾींदासीं? असांखे त अलाह चए थो त ज़ुल्म जे ख़िलाफ़ु खड़ा थियो, हुनखे छा ॾींदासीं? ॿियो वल अल्लाहुम यतकून, ऐं थी सघे थो असांजे प्रेशर जे करे डिॼी वञनि ऐं इहो कमु छॾे ॾियनि। इहे आहिनि ॿ फ़ाइदा नहीं हलनि मुनकर मां। तंहिं ते अलाह फरमाए थो त हिन इलाइक़े ते अज़ाब ॾिनई, हाणे कंहिंखे टिनी मां कंहिंखे थो बचाए। फलम्मा नसू मां ज़ुकरू बि, अलाह चए थो मां जेके हिनखे इंस्ट्रक्शन ॾिना हुआ त छंछर ते न कयो, माना पंहिंजे तौरात में इहो लिखियलु अथनि, जॾहिं क़ुर जे आयतुनि खे विसारे छॾियऊं त पोइ अज़ाब ॾिनोसीं अंजैन लज़ीन यनहाउन अन सूअ, सिर्फ़ु उन्हनि खे बचायोसीं जेके बुराईअ खां रोकींदा हुआ, नहीं मुनकर कंदा। वख़ज़न लज़ीन ज़लमू, जिन ज़ालिमनि खे सख़्तु अज़ाब सां उन करे पकड़ियोसीं बदकार हुआ। इहे ॿई तबिका ॿिया हलिया, सिर्फ़ु उन्हनि खे रोके थो, चए थो अंजैन लज़ीन यनहाउन अन सूअ, ऐं उन्हनि माण्हुनि खे बचायोसीं जेके मदाईअ खां झलींदा हुआ। उहो ई हुआ असल दीन आहे, बुराईअ खां रोकणु, बुरनि माण्हुनि जी मुआशरती जो बाइकाट करणु, राशिनि जे शादियुनि में न वञणु, राशिनि जूं दावतूं न खाइणु, ऐं बाक़ी उहे जेके मच्छीअ सां इहो कंदा हुआ ऐं खॾ हणी ऐं वञी कंदा, उन्हनि सां वरी ख़ासि सज़ा कयईं। छा कयनि? फलमा अतऊ अनमा नुहू अनहू, पोइ जंहिंखां उन्हनि खे झलियो वियो तंहिंखां जॾहिं हद खां लंघी विया, कुन्ना लहम कुनू किरदतल ख़ासीन, त उन्हनि खे चयोसीं तव्हां भोलड़ा थी पओ। इहे भोलड़ा थी विया। हिन दुनिया में बि जेके माण्हू रुश्वत खां हराम खां नथा मञनि, भोलड़ा त कोन था थियनि, पर उनजी नेचर भोलड़नि जी, टरड़ा टहकड़ा ॾींदा, मस्ती कंदा, यानी सफ़ा जीअं भोलड़ा हूंदा न, हितां ट्रिप ॾेई हुते वेहंदा, हलकड़ी तबियत उन्हनि जी थी वेंदी। अलाह उन्हनि जे राशिनि खे ऐं हराम खाइण वारनि जी तबियत हलकड़ी कंदो आहे, जीअं भोलड़ो हूंदो आहे। मा अल रसूल इल बलाग, अलाह रसूल ॿियो छा करे? अलाह थो चए पैगम्बर जो पैगाम पहुचाइण, हे क़ुर ॾिनई न तव्हांखे, पैगाम पहुचाई। वल्लाहु यअलमु मा तुबदून व मा तक्तुमून, बाक़ी हिन क़ुर मां के आयतूं, इहे ठग जेके मौलवी आहिनि, कुझु आयतूं लिकाइनि था, को ज़ाहिर कंदा, लेकिन नेक इंसान बि आहिनि, नेक मौलवी बि आहिनि, असांजो उन्हनि जा पेर, मुंहिंजूं अखियूं नेक बि आहिनि, पर जेके क़ुर जूं आयतूं इन लाइ था लिकाइनि त चंदो घटिजी वेंदो या शिरक ख़तमु थी वेंदो, त असांजी पेतियूं कोन भरबियूं। अलाह चए थो वल्लाहु यअलमु मा तुबदून व मा तक्तुमून, अलाह ॼाणे थो जेके पधिरो कंदा आहिनि ऐं जेके लिकाईंदा आहिनि। बाक़ी अलाह चए थो कुल ला यस्तविल ख़बीस व तय्यब वलो अजब कसरतुल ख़बीस, पलीत ऐं पाक शयूं बराबरि न आहिनि, हराम जा किरोड़े आहिनि ऐं हलाल जो लखु, इहो बराबरि न आहे। वलो अजब कसरतुल ख़बीस, चाहे इहो पलीत माल तमामु जेको आहे सो तोखे वणे ऐं ज़्यादा हुजे, न आहिनि बराबरि। माना त इन्हनि जी वैल्यूएबल वैल्यू घटि आहे। रुश्वत ऐं हराम जो पैसो खणी तव्हां वटि 30 करोड़ पिया आहिनि ऐं हेॾां तो वटि हलाल जा 30,000 या 30 लख पिया आहिनि, हिन 30 लखनि जी परचेस पावर ऐं फ़ाइदो ॾियण जो पावर हुन 30 करोड़नि खां वधीक आहे। छो त थी सघे थो हुन में अहिड़ियूं तव्हांखे बीमारियूं, जो लंडन में वञी 10 करोड़ तो ते खपाए अचो, थी सघे थो 30 लखनि वारो या 30,000 वारे खे बीमारी न थिए, पूरत थी वञे। इहा वैल्यूएशन जी ॻाल्हि थो करे। चए थो कुल ला यस्तविल ख़बीस व तय्यब, पहिरियों चयो त पलीत ऐं पाक बराबरि न आहिनि, जेतोणीकि पलीत जी घणाई तोखे ज़्यादा वणे, पोइ ध्यानु वारो अलाह खां डिॼो त मन अभी छुटी वञो, फलाह पायो। हाणे वरी हिन सां बहस कबो, चइबो भई क़ुर में ॻाल्हियूं लिखियूं आहिनि, ॿुधो ॻाल्हि, वइज़ा क़ील लहुम तालऊ इला मा अंज़ल अल्लाह व इला रसूल, जॾहिं हुनखे चइजे थो त अचो ही जेको क़ुर ऐं अलाह जे रसूल जी हदीसूं आहिनि, अचो इन्हनि जेको क़ुर अलाह नालो लाथो आहे ऐं पैगम्बर जी ॻाल्हि ॾे अचो, इनखे मञो, त छा चवंदा? कालू हसबुना मा वजना अलही आबाना, चए थो न बाबा असां बुज़ुर्गनि जूं ॻाल्हियुनि ते हलंदासीं, हे फलाणो बुज़ुर्ग हीअं चई वियो आहे, माना क़ुर खे बि कोन मञींदासीं, उन ते न हलंदासीं, अलाह नबी करण जी हदीस न हलंदासीं, बुज़ुर्गनि जे चवण ते हलंदासीं। मा वजना अलही आबाना, असांखे बसि जेको आहे असांजा अबा ॾाॾा उनजे चवण ते हलनि, माना बुज़ुर्गनि जे चवण ते। अलाह चए थो अवलऊ कान आबाउहुम, जिन जी तव्हां ज़िक्र कयो था बुज़ुर्गनि जी या वॾनि जी, ला यअलमून शैआ, थी सघे थो उन शरीयत जो ॾिमी न हुजे, तव्हां कहिड़ी हो, तव्हां खां 3-4 साल अॻु में गुज़ारे विया आहिनि। वला इहा तूं न की हिदायत वारा, तव्हांजी गारंटी आहे त हिदायत याफ़्ता हुआ, कॾहिं चवण ते।
तव्हां गॾु त कोन उन्हनि सां। कुल ला यालम मन फिस समावात वल अर्दिल ग़ैब इल्लल्लाह। यादि रखो त आसमान ऐं ज़मीन जेकी बि आहे से अलाह सां ॻुझ न ॼाणंदा। माना कंहिंखे ख़बर न आहे अलाह जे ॻुझ जी त सुभाणे छा थींदो। बल्कि जेके मरी विया आहिनि क़बरुनि में आहिनि, वमा यशरून अयान युबून, इन्हनि खे जेके नेक माण्हू जन्नत में आहिनि या जेके शहीद जेके अलाह सां गॾु अर्श ते आहिनि, इन्हनि खे बि इंफॉर्मेशन कान्हे त वमा यशरून अयान युबसून, त क़यामत कॾहिं थींदी ऐं असांजे रूहनि खे हिन क़बर में मोकिले वरी कॾहिं कढियो वेंदो, इहा उन्हनि खे बि ख़बर कान्हे ख़बर। तंहिंजे करे अलाह ताला चए थो त इल्मु मूं वटि आहे ग़ैब जो। हिकिड़ो माण्हू मरी वियो, हाणे उनखे इहा ख़बर न आहे त जेको आहे सो पोयां छा पियो थो थिए, उहो कोन ॾसींदो। क़यामत ॾींहुं अलाह पुछंदो भई ॾे ख़बर, तूं त गुज़ारे वएं 1950 में ऐं ॾे ख़बर त अलाए 1960 में छा हो मुल्क में, चई मूंखे कहिड़ी ख़बर आहे। इहा ई ॻाल्हि अलाह रसूलनि खां, योम यजमल्लाहु रुसुल, जॾहिं अलाह ताला पैगम्बर गॾु कंदो, फयकूल पुछंदनि माज़ा उजिबतुम, त तव्हांखे कहिड़ो रिस्पॉन्स मिलियो। हालांकि अलाह जा रसूल मौजूदु आहे, हुनखे रिस्पॉन्स मिलियो, पर चवनि था न साईं, कालू ला इल्म लना इन्नक अंत अल्लामुल ग़ुयूब, चईंसीं असां गारंटी नथा ॾेई सघूं त असांखे कहिड़ो रिस्पॉन्स मिलियो, छो त ग़ैब जी ख़बर तो वटि दिलनि में छा हो, असां ईअं नथा चई सघूं त असां हुनजे दिलनि में छा हो। तंहिंजे करे ॿुधो, हाणे मां सिंधी माना थो कयां, मथां वरी तव्हां मूंखे वठो। यादि कर जंहिं ॾींहुं अलाह सभिनी पैगम्बर खे गॾु कंदो, तंहिं ॾींहुं चवंदो त अव्हांखे छा जवाबु ॾिनो वियो। चवंदा त असांखे माण्हुनि जी दिलनि जी ख़बर न आहे, छो त तूं ई ॻुझनि जो वॾो ॼाणंदड़ आहीं, इहो जवाबु ॾींदा। ऐं उहो वक़्तु यादि कर जॾहिं अलाह चवंदो ईसा पुट मरियम जा, तो माण्हुनि खे चयो हो छा त अलाह खां सवाइ मूंखे मुंहिंजी माउ खे ख़ुदा करे मञो, अतखिज़ूनी उम्मी इलाहन दुन, तो चयो उन्हनि खे त तोखे अलाह करे मञो, तुंहिंजी माउ खे बि अलाह करे मञूं। काल त फरमाईंदो आहे ईसा अलैहिस्सलाम, अलाह साईं सुभानक, अलाह साईं तूं पाक आहीं, तो में को ऐब कोन्हे को, मां यकून ली, मूंखे कहिड़ो पावर आहे, ली अन अकूल, मां अहिड़ी ॻाल्हि चवां, मां लई सली हक़, जंहिंखे मूंखे अथॉरिटी कान्हे का, मां छो चवंदुसि। बल्कि इन कुंत कुल्तु फ़क़त अलिमतहु, बाक़ी मूंखां तूं अलाह साईं पुछी त थो, पर जेकॾहिं मूं चयो हुजे तोखे त ख़बर हूंदी न, तो वटि सॼो रिकॉर्ड पियो आहे, मां त डिनाए कयां थो, पर ॻाल्हि मुंहिंजी इन लाइ सची आहे त इन कुंत कुल्तहु, जेकॾहिं मूं इहो चयो हूंदो, फ़क़त अलिमतहु, बेशक तोखे मालूम हूंदो, तालम माफ़ी नफ़्सी, मुंहिंजे अंदर जी तोखे ख़बर आहे, वला आलम माफ़ी नफ़्सी, मूंखे तुंहिंजे अंदर जी ख़बर कान्हे का, इनक अंत अल्लामुल ग़ुयूब, बेशक तूं ई ॻुझनि जो ॾाढो ॼाणंदड़ आहीं, मां नथो ॿुधाए सघां। बाक़ी पुछी थो त मां इहो चवंदुसि, मां कुल्तु लहुम इला मां अमरतनी बि, मां त उन्हनि खे इहो ई चयो जेको तो मूंखे वही मोकिली, कहिड़ी, अनैबुदुल्लाह, त अलाह अकेले जी इबादत कयो, हिकु अलाह खां घुरो, रबी जेको मुंहिंजो पालनहार आहे, मां बि उन खां घुरां थो, व रबकुम, उहो तव्हांजो पालनहार आहे, तव्हां उन खां घुरो, व कुंत अलैहिम शहीदम मां दुमत फीहिम, ऐं जेसी मंझि रहियसि आउं इन्हनि जे मथां निगहबान रहियुसि, फलम्मा तव फ़ईतनी, पर जॾहिं तो मूंखे हिन दुनिया मां खणी वरितो ऐं खणी वे आसमाननि ते, माना हिन दुनिया सां मुंहिंजो तालुक़ु टोड़े छॾियई, कुंत अंत रक़ीब अलैहिम, त तूं ई मथे निगहबान रहे, व अंत अला कुल शइन शही, तूं सभु कंहिं शइ ते ख़बरदार आहीं। इहा था ॻाल्हि कनि, त पोइ जी असांखे ख़बर कान्हे का, हे चवनि फलाणो बुज़ुर्ग वेठो आहे, फलाणो बुज़ुर्ग थो अचे, मरी वियलनि जूं ॻाल्हियूं था कनि। पोइ अलाह जा रसूल चवंदा जॾहिं असांखे मौत ॾिनई त असांखे हिननि जी का ख़बर कान्हे का, त छा था कनि, कीअं था कनि, ऐं हिते माण्हुनि खे मोलनि खे जहिड़ो कयो वेठा, जॾहिं की हुनजा रूह अर्श ते अलाह जे जन्नत में आहिनि, जेकॾहिं नेक आहे त, ऐं हिते वरी पंहिंजो जेको सो ठले हुनजे सॾनि पे था ॾियणु ॿुधे थो। तंहिं करे अलाह चए थो, कुल गैर अल्लाह अतख़िज़ वलियन, पैगम्बर खे चओ त आसमान ज़मीन बणाईंदड़ अलाह खां सवाइ ॿिए खे संभालींदड़ करे छो था वठो, त माना तव्हांजो कमु कयां, माना मां अलाह खे छॾे ॿियनि खे कीअं मां कारसाज़ सम्झां, वहू युतिम वला युतअम, हू सभिनी खे रोज़ी ॾींदो आहे, खेसि के रोज़ी अलाह खे न ॾींदो आहे। चयो त मूंखे हुकुम ॾिनो वियो आहे त पहिरियों मुस्लमान आऊं हुजां, ऐं फरमाए वियो त तूं मुशरिकनि मां मूर न थिजांइ।
ईं यमससक अल्लाह बिज़ुरन, जेकॾहिं अलाह तोखे ॾुखु पहुचाए, फला काशिफ लहू, त इहो ॾुखु अलाह खां सवाइ केरु कोन थो लाहे सघे। आहे त मिली वई, कंहिंखे पावर कोन ॾिनो थींदो तव्हांजो ॾुखु लाहे, तकलीफ़ लाहे अलाह खां सवाइ। ही क़ुरान आहे, निज क़ुरान। ईं यमससक अल्लाह बिज़ुरन, जेकॾहिं अलाह तोखे को ॾुखु पहुचाए, फला काशिफ लहू इल्ला हू, त उन अलाह खां सवाइ उनजो को लाहींदड़ नाहे। ऐं जेकॾहिं उहो तोखे सुख पहुचाए त उहो सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। उहो अला कुल शैइन क़दीर। शाह लतीफ़ छा थो चए? चए थो तन तस्बी मन मणियो दिलि दंबूरो जिन, तंदू जे तलब जूं वहदत सी वॼनि। हे दिलि जेका आहे या जा दंबूरो, अलाह अकेले जी वहदत, माना हू अकेलो आहे, सभु कमु अकेलो करे थो, वॼनि थियूं। वहदहू ला शरीक अल्लाह, हुन जो को शरीक कोन्हे, अलाह जो को शरीक कोन्हे को। इहो राग रगुन, इहो रगुन में राग आहे। से सुताई सुहन निंड इबादत जिन जी, से सुताई सुहन सुहिणा लॻनि था, जंहिंजी निंड बि इबादत आहे, जेकॾहिं अलाह सां शिरक नथा कनि। वहदहू ला शरीक, अलाह सां को शरीक कोन्हे को। तंहिंजे करे शाह लतीफ़ चए थो वहदहू ला शरीक लह, ॿुधई न ॿोड़ा, अलाह सां को शरीक कोन्हे, रुॻो हू कमु उन पंहिंजे हथ में आहिनि। अलाह जेको घुरंदो त सिर्फ़ु उन अलाह खां घुरो, अलाह खां सवाइ ॿियो केरु कोन थो ॿुधे, न हुनजे हथ में पावर आहे। वहदहू ला शरीक लहू, ॿुधई न ॿोड़ा, ॿोड़ो आई इहो नथो क़ुरान में आयतूं पढ़ी कि तो कने न सुआ जे घटि अंदरि घोड़ा। इहे आयतूं एॾियूं चिटियूं एॾे आवाज़ सां तव्हांजे आॾो पेश कयूं वञनि थियूं। पढ़ो था जीअं घोड़ा अंदरि चुर में वेंदा आहिनि पहाड़ीअ में, उनजो सुंभनि जो आवाज़ु गूंजंदो आहे, अहिड़ो क़ुरान चिटो आहे। इहो आवाज़ु क़ुरान तव्हां ताईं पहुचे पिए थो। ॻाढ़ींदे ॻोढ़ा जे शाह साम्हूं, पर जे न मुड़ंदे शिरक न छॾींदे त पोइ ॻोढ़ा ॻाढ़ींदे जॾहिं शाहिद साम्हूं थींदई। वरी चए थो वहदहू ला शरीक लह, अलाह सां को शरीक कोन्हे को। इहो विहाइज वी, इहो दिलि में ॻाल्हि खे पको करे रख। खटी जे हाराई हंध तुंहिंजो ही अथई हंधु जिते खटी हाराई। मरण खां पोइ क़बर में कान्हे का इबादत। खणी 100 दफ़ा कलमा पढ़ी, पर कलमा किथां पढ़ंदो? रूह ई कोन्हे न। मरण साण हिन क़बर में रूह कंहिंजो कोन्हे। सभु जन्नत में आहिनि। नेकनि जन्नत में आहिनि, जे शहीदनि त अर्श ते रहनि था सावनि पखियुनि में, पर जे बद आहिनि त कारनि पखियुनि में सुबुह शाम हुनखे जहनम जी टूअर थी कराइजे। खटी जे हाराई हंध तुंहिंजो ही, पाण ई चवंदव पी भरे जाम जन्नत जो, अलाह पाण ई तव्हांखे जन्नत जो जाम पियारींदो। ऐं आख़िरियत वहदहू ला शरीक लहू, इहे हेकड़ा ई हक़, ॿियाईअ खे बख जिन विधो से वरसिया। या ॿियाई आहे माना अलाह बि करे थो, हीउ बि मूंखे करे ॾींदा मोल, त जंहिं ॿियाईअ खे बख जिन विधो से वरसिया। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम सहरी टाइम में मां आहियां शफ़ी अहमद लाखो। हीउ जेको क़ुरान शरीफ़ आहे न, इन खे असां मञूं था त अलाह जो क़ुरान आहे, चुमंदासीं मथे रखंदासीं। या ॿी ॻाल्हि आहे त पढ़ी नथा ॾिसूं त अलाह चवे छा थो, छो त क़ुरान जो नालो आहे कलामुल्लाह, माना अलाह सां ॻाल्हाए थो। हाणे अलाह जहिड़ी काइनात जेको आसमाननि जो मालिक तव्हां सां गुफ़्तगू करे, तव्हां ॿुधोसीं कोन था, कन ई कोन था ॾियो। पर तव्हांखे पका त क़ुरान सचो आहे। सो क़ुरान में अलाह फरमाए थो सूरह अनाम जी आयत नंबर 20 में, अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब, जंहिंखे बि असां क़ुरान ॾिना, पोइ चाहे हिंदुनि खे वेद ॾिना अथऊं, यहूदियुनि खे बाइबल ॾिना अथऊं, ऐं ज़बूर, यहूदियुनि खे ज़बूर ऐं ईसाइनि खे बाइबल ॾिनो अथऊं, या ॿियनि क़ौमुनि खे किताब मिलिया हूंदा, उन्हनि खे पका ते सचा किताब आहिनि। तॾहिं त हिंदू वेदनि खे चंबड़ियो पिया आहिनि न। पर उहे इहा हुननि खे गारंटी कान्हे त हिन जूं सभई आयतूं क़ुरान वारियूं आहिनि। तंहिंजे करे उहे चए थो अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब यअरिफूनहु कमा यअरिफू अबनाअहुम। इन क़ुरान ते एॾो यकीन अथनि त जीअं पंहिंजे पुट खे सुञाणनि था त हे मुंहिंजो पुटु आहे। क़ुरान खे ईअं अल्लज़ीन खसरू अनफुसहुम फहुम ला युमिनून, बाक़ी जेके पाण खे नुक़सान में विझंदा से ईमान कोन आणींदा। हाणे अलाह साईं थो चए त यौम नहशरुहुम जमीअन, वक़्तु यादि कर जंहिं ॾींहुं उहे मिड़ई गॾु कंदासीं क़यामत ॾींहं ते। नक़ूलु लिल्लज़ीन अशरकू, त जिन शिरकु कयो मूंसां, मोलनि खे सम्झूं त इहो असांखे पुट बि ॾियनि था, सभु कुझु कनि था। ऐं न शुरकाउकुम लज़ी कुंतुम तज़उमून, चई उहे शरीक जिन खे तव्हां सॾींदा हो उहे किथे आहिनि? छो त अलाह जा वली त जन्नत में वेंदा न हलिया, हिननि जे आॾो त कोन बीहंदा। ऐं उन्हनि वलियुनि त कोन चयो त तव्हां असां मोलनि खे सॼियो, हू त अलाह जा, उन्हनि जा त वॾो दर्जात आहिनि। ऐं हे जेको सो पेती रखे चवंदा साईं सिम में पियो आहे, ॾोह हिननि जो आहे, हू हुननि जो शान ऊचो आहे। असां त अलाह जे वलियुनि जो शान था बयानु कयूं, त जन्नत में आहिनि हिन वक़्तु बि।
मुंहिंजा रूह। त अलाह पुछेनि थो त ऐन शुरकाउ क़ौमुल लज़ीन कुंतम, उहे किथे आहिनि वली बुज़ुर्ग जिन खे तव्हां अलाह जो शरीक सम्झी ऐं उन्हनि खे भाईंदा हो, त इते फिरी वेंदा। लम तकुन फितनतहुम, त उन्हनि वटि को उज़ुर कोन बचंदो, इला आन कालू, भले ओॾी महिल छा चवंदा अलाह साईं खे, वल्लाहि रबना मा कुना, अलाह जो कसम असां किथे शिरक कयो साईं, असां शिरक कोन कयो। हा हाणे जॾहिं ॾिसो था त हाणे था चओ त शिरक कोन, हिते जेको त वठ वठा लॻी पई आहे, वञी था दोल था वॼायो, ॿकरियूं था को। अलाह चए थो उनज़ुर, ए पैगंबर ॾिस, कैफ़ कज़बू अला अनफुसिहिम, ॾिठे कीअं था कूड़ हणनि पंहिंजे पाण ते। बसि ज़ल अनहुम मा कानू यफ्तरून, इहे जेके कूड़ ठाहींदा हुआ उहे हथनि मां वारीअ वांगुरु निकिरी विया आहिनि। हिते त चवंदा न सभु कम हे था कनि। बसि ज़ल अनहुम, ऐं जेके ठाहींदा सेखां उन भुलिजी भॼी विया। वलउ तरो त वुखफ़ी अला नार, पोइ अहिड़नि माण्हुनि खे वरी अॻिते हलो, वरी पोइ जहन में जॾहिं बाहि जे आॾो इहे पेश थींदा, फ़कालू, त ओॾी महिल चवंदा, हाय घोड़ा, या लई तना नो रद, काश सेकंड चांस मिले, असांखे अरमान जेकर दुनिया में मोटाए वञूं, वला नुकज़ बि आयात रबना, त असां क़ुर जे कंहिं बि आयत जी मुखालिफ़त न कंदा, अमल कंदासीं, पंहिंजे पालाण जी आयतनि खे कूड़ो न भाईंदासीं, वरी नकून में मोमिननि मां थींदासीं। सेकंड चांस रुॻो अलाह जी, हाणे सम्झ में अची वियो, न बाबा न, देयर इज़ नो सेकंड चांस। त अलाह पुछंदनि, भला उतरा ते नार, जॾहिं जहन्नम अचे अचे किनारे ते बीहंदा, त अलाह पुछे थो, काल अलई सहाज़ा बिल हक़, चई भला ॾियो ख़बर, इहो जहन्नम तव्हांखे क़ुर में ॾसियो न हीअं थींदो, इहो आहे ईअं या न आहे? ऐं तोखे अजब थींदो जॾहिं बीहंदा त पुछियो वेंदो त हीउ सच न आहे छा? चवंदा हाओ, असांखे पंहिंजे पालहाण जो कसम आहे रब न। पोइ अलाह चवनि, कार फज़ूकुल अज़ाब बिमा कुं तकफ़ुरून, चवंदो जेकी अमी कुफ़ुर कंदा त अॼु जो अज़ाब चखो। हाणे कसम था खणी चओ त सभु सचु आहे, क़ुर सचो हो। वमल हयात दुनिया इला लइबूं अलाह, हीअ जेका ज़िंदगी आहे न साईं 60-70 साल, इहा ईअं आहे जीअं रांदि ऐं चर्चो। वदारुल आख़िरत ख़ैरुन लिल्लज़ीन यत्तक़ून, ऐं तिन लाइ आख़िरी जाइ भली आहे जेके परहेज़गारी था कनि। अफ़ला तइक़िलून, पोइ अकुल कोन्हे छा, या मेंटली रिटार्डेड आहियो? इहा ॻाल्हि बि नथो अलाह चए, अफ़ला तइक़िलून, अकुल कोन्हेव छा? तव्हांखे नशे हराम इन्हनि खे चरियो करे छॾियो आहे मेंटली, माना नॉर्मल सोचे बि नथा सघो। पुछे थो त हे चंद ॾींहंनि जी ज़िंदगी आहे ऐं आख़िरत परहेज़गार लाइ आख़िरत जी जाइ भली आहे, त पोइ छो नथा सम्झो? पर जेकॾहिं तव्हां क़ुर खे छॾे ॾींदो त हिकिड़ी सज़ा तव्हांजी शुरू थी वेंदी। क़ुर खे न सम्झी पढ़ंदव, इन खे अहमियत न ॾींदव, त तव्हांजी हिकिड़ी पनिशमेंट हिते दुनिया में मिलंदी। कहिड़ी? फलमा नसू मां ज़ुकिरू बि, पोइ जेको क़ुर जी आयतूं उन खे भुलाईंदा, विसारियऊं, फ़तहना अलैहिम अबवाब कुल्ल शैइन, त पोइ मां तव्हांखे हिन दुनिया में बिज़ी करे छॾींदुसि, टाइम ई तव्हां वटि कोन बचंदो। मिनिस्टर जो कमु, फलाणे जो कमु, होॾे था वञूं, हुन जी तकीर कंदे हो कंदासीं, फ़तहना अलैहिम अबवाब कुल्ल शैइन, त मथे हर शइ जा दरवाज़ा खोले छॾींदासीं। हता इज़ा फ़रहू बिमा ऊतू, पोइ ॾाढो इंजॉय कंदा त हेॾो माल थो मिले, अख़ज़नाहुम बग़ततन, पोइ ओचितो पकड़ींदोसानि, फ़इज़ा मुबलिसून, पोइ ओॾी महिल नाउमीद थी वेंदा, त डॉक्टर चवंदा साईं तुंहिंजो जिगर वियो, हाणे बचण जो को चांस कोन्हे को, पोइ नाउमीद थींदा। इहो थो अलाह सज़ा ॾिए। कज़ालिक नुफ़सिलुल आयात, चए थो हे ॾिसो, हे क़ुर जो आयतूं तव्हांखे असीं खोल, इहो मां त चवां थो अलाह जो असांजे मथां वॾे में वॾो अरहम राहिमीन इन लाइ आहे जो हुन असांजे लाइ हिदायत लाइ चिटियूं आयतूं ॾिनियूं आहिनि, न ॾिए त हुनजी मर्ज़ी ई न। कज़ालिक नुफ़सिलुल आयात, अहिड़ी तरह आयतूं कंदा आहियूं खोले खोले, वल तस्तबीन सबील मुजरिमीन, त मुजरिमनि जो रस्तो पधिरो थिए, मोमिननि जो रस्तो पधिरो थिए, तॾहिं थो चए त मां तव्हांखे आयतूं खोले खोले थो ॿुधायां। बाक़ी चइनि त तव्हां ईसा अलैहिस्सलाम खे अलाह जो पुटु सम्झी उन खां था घुरो, अलाह खां नथा घुरो। त चइनि नबी खे तूं चइनि कुल इनी नुहीत, चइनि मूंखे स्ट्रिक्टली अलाह मना कयो आहे, आन आबुदल लज़ीन तदउन मिन दूनिल्लाह, त आउं अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॾियो था तंहिंजी इबादत करण खां मना कई आहे, त मां इन्हनि खां घुरायां उन्हनि जी इबादत कयां। ऐं चओ त अव्हां जे सदनि जी ताबदारी न कनि, ला अतबि अहवा, हे जेको तव्हां कूड़ ठाहिया आहिनि, इहे कूड़ आहिनि, इन्हनि कूड़नि ते कोन हलंदुसि।
ऐं जेकॾहिं इन मां कयां कद ज़लल त मां गुमराह थी वञा, इज़म व मां अनामन मुहतदीन, ऐं मां पोइ हिदायत वारनि में। हाणे मां सिंधी तर्जुमो थो ॿुधायां। ए पैगंबर खेनि चयो त अलाह खां सवाइ जिन खे सॼो था तुंहिंजी इबादत करण खां मूंखे मना कई वई आहे, छो त आउं अव्हां जे सदनि माना कूड़नि आर्ग्यूमेंट ते ताबदारी न कंदुसि, न त बेशक उन महिल गुमराह थींदुसि ऐं आउं हिदायत वारनि मां न हूंदुसि। बाक़ी चईं कुल इन्नी अला बयनत में रबी, मां हिन जेको मूंखे क़ुर मिलियो आहे इन हुजत ते आहियां, क़ुर जे आयतूं मां आंदियूं आहिनि, मूं वटि खे मिलियूं आहिनि, मां इन्हनि ते पको आहियां। ऐं वक़ज़ब तुम बि, ऐं तव्हां हिन खे छॾे ॾिनो आहे, तव्हां हिन खे कूड़ो भायो आहे। मां ईंदी मां तस्तजूल बि, बाक़ी चओ था त क़ुर ते नथा हलूं त अलाह असांखे त खाराए पिए थो, ठठ लॻा पिया आहिनि, ऐश ज़नाऊं खाद पीत शराब, त पोइ अलाह अज़ाब छो थो ॾिए। त इते बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो त चओ त आउं पंहिंजे पालण जे पधरी हुज ते आहियां ऐं अमां ने कूड़ भायो आहे। मां ईंदी मां तस्तजूल बि, जेको अज़ाब जी तव्हां चओ था त अज़ाब छो थो थिए, उहो मूं वटि कोन्हे को। जंहिं शइ जी तकड़ कयो था मूं वटि नाहे, इन हुकुम इल्लल्लाह, इहो अलाह खां सवाइ कंहिंजे बि इख़्तियार में न आहे त तव्हांखे कहिड़ी बीमारी ॾिए, कहिड़ी सज़ा मर्ज़ी आहे। यकुसुल हक़, उहो सच खे बयानु कंदो आहे ऐं उहो सभिनी फ़ैसिले कंदड़नि खां भलो आहे। चवनि थो त कुल नदऊ मिन दूनिल्लाह, ए पैगंबर चईं त तव्हां अलाह खां सवाइ अहिड़नि हस्तियुनि खे छॾियो था जेके मौजूदु बि कोन। हा, दुनिया में जेकॾहिं को हाज़ुर मौजूदु आहे उन खां मदद वठी सघिजे थी। कुल नदऊ मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, माला यनफउना वला यज़रुना, जेको न असांखे नफ़ो ॾेई सघनि था, न असांखे को ॾुखु ॾेई सघनि था। नुरद वाला आकाबिना बादिस हदान अल्लाह, ऐं पोइ इन खां जेकॾहिं असां कमु कयूं त अलाह जो क़ुर में असांखे मना कयो आहे त असां पंहिंजे खुड़ियुनि ते मोटूं जा पोइ हिते मुखालफ़त कयूं क़ुर जी। ऐं जेकॾहिं केरु करे थो कल लज़ी, त उनजो मिसाल इन आहे अस्ताहतो शैतान फिल अर्द हैरान, त माना इन आहे जीअं कंहिंखे शैतान झंग में चरियो करे छॾियो आहे ऐं हैरान थी वियो आहे, माना मेंटली रिटार्डेड आहे। जेको क़ुर जे आयतुनि खे सम्झी नथो पढ़े ऐं सम्झे थो त मां हक़ ते आहियां, मेंटली रिटार्डेड आहे। ऐं अहिड़ो चरियो थी वियो आहे जो संदसि कई दोस्त हुजनि जो हुनखे सिधे रस्ते पिया सॾनि, अचु त अचे ई न, न बाबा तव्हां चरिया आहियो, यानी उन ते तबलीग ते असरु कान थी करे अहिड़े माण्हूअ ते। पोइ अलाह ताला क़यामत ॾींहुं हुन खां पुछंदो, तव्हांजो चयो त मूंखे फलाणो छॾाईंदो, फलाणो बुज़ुर्ग छॾाईंदो, फलाणो माण्हू छॾाईंदो। अलाह पुछे थो मा नरा माकुम शुफ़ाकुम अल्लज़ी ज़ामतुम अन्नहुम फ़ीकुम शुरका, किथे आहिनि तव्हांजा शफ़ाअती ऐं सिफ़ारिशी जो तव्हां चवंदव त अलाह खां असांखे छॾाईंदा। लक़द तक़त बैनकुम व ज़ल अनकुम मा कुंतुम तज़मून, ऐं इहो ॻंढा पोइ तव्हांजो कटियो वियो आहे ऐं जिन खे अमी भाईंदा हुअसि अवां खां भुलिजी विया। माना अलाह जा वली तव्हांजी कीअं पासो खणंदा क़यामत जे ॾींहं ते? हुन तव्हांखे चयो चल असांखे सॾिजो, पुछे थो त किथे अथव, जो नाला वठूं था न वॾा वॾा त हे असांखे छॾाईंदा, त पुछे थो किथे आहिनि? लेकिन अलाह चए थो हिननि जी रिश्ता कटिजी चुका आहिनि ऐं जेके भाईंदा हुआ उहा हिननि जे हथनि मां निकिरी चुकी आहे। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में अचे थो त नबी खे फरमाया त इब्न आदम कहता है मेरा माल 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 मुंहिंजी प्रॉपर्टी, मुंहिंजा बैंक बैलेंस। सुभान अल्लाह। चईं इब्न आदम तुंहिंजो कहिड़ो माल? तुंहिंजो माल उहो आहे जेको तो खाई हज़म कयो, या जेके तो कपिड़ा पाए चोड़िया, या जेको तो सदको करे पंहिंजे अकाउंट में मथे मोकिलियो, इहे तुंहिंजो माल हो। इन खां अलावा जेको माल आहे सो तूं प्रॉपर्टियूं ॿारनि लाइ छॾे थो वञी, इहो सभु तुंहिंजा वारस खणंदा, तुंहिंजो माल इहो न आहे। तुंहिंजो माल जेको तो खाई हज़म कयो, तुंहिंजो माल जेको तो कपिड़ा पाए चोड़िया, तुंहिंजो माल जेको तो सदको कयो, तुंहिंजो माल आहे। ॿियो सॼो माल उन मां तोखे टको नफ़ो न थींदो। तंहिंजे करे रुश्वत न खा, हराम न गॾु कर। तूं केतिरो खाई सघंदे, जेतिरो खाई थो सघीं ओतिरो माल हुजे थो। कपिड़नि जे लाइ तोखे माल हुजे, औलाद खे पालण जेतिरो माल हुजे। पाण खे जहन्नम में विझाए, औलाद खे अमरीका में न पढ़ाए। हाणे मूंखे हुनखे फ़ियूं ॾियणियूं आहिनि, हलाल में आहे त भली मोकिल, पर हुन जे करे पाण खे त बर्बादु न कर। ज़ालिकुमुल्लाह रब्बुकुम, इहो आहे तव्हांजो पालणहार। ला इलाहा इल्ला हू अकेलो आहे, सभु पावर जे हथ में आहिनि, सॼी प्रॉपर्टी हुनजी आहे, सिर्फ़ु उहो ई ॾींदो, उन खां सवाइ को इबाद जे लाइक़ु न आहे। ख़ालिक़ कुल शइ, हर शइ खे हिन पैदा पाण कयो आहे।
फ़ाबदू, तंहिंजे करे उन खां घुरो जंहिं शयूं पैदा कयूं आहिनि। कणिक कंहिं पैदा थो करे दाणे मां, कंहिं इंसान जे वस कान्हे का। तंहिंजे करे जंहिं शयूं पैदा कयूं आहिनि तंहिंखां घुरो, उन जी इबादत कयो। हू अला कुल शयुनि वकील, उहो हर शइ खे संभालींदड़ो पाण आहे। इत्तबे मां उही इलेक में रबिक। तंहिंजे करे रसूल सलाम चवे थो, असांखे चए थो त हे जेको क़ुर मूं तव्हां ॾे वही करे मोकिलियो आहे, इन्हीअ ते हलो। ला इलाहा इल्ला हू, ऐं अलाह खां सवाइ को इबाद जे लाइ कोन्हे, अलाह खां सवाइ कंहिंखां तव्हां घुरी नथा। हा, जहिड़े खां घुरी सघो था, पीउ पुटु पीउ खां घुरंदो, भाउ भाउ खां घुरी सघे थो। व आरिज़ अनिल मुशरिकीन, ऐं मुशरिक जेके शिरक कनि था उन्हनि खां बाइकाट कर, उन्हनि खां मोह मोड़। ऐं जेके शिरक जी कमाई काए वॾा वॾा पीर थियनि खां मोह मोड़। पर हाणे सुवाल थो पैदा, तव्हां चवंदो पोइ अदा हेॾो शिरक था कनि, पोइ अलाह झलेनि छो थो, हणेनि थो, पादर छो थो हणेनि, या को गॾो करे छॾे। अलाह चवे थो क़ुर में, सम्झाए थो, वलव शाह अलाह मा अशरकू, चए थो अलाह जेकॾहिं चाहे हा त शिरक कोन हा। वमा जअलनाक अलैहिम हफ़ीज़ा, बाक़ी तव्हांखे उनजे मथां असां को ॾंडो खणी कोन मोकिलियो आहे। वमा अंत अलैहिम वकील, न की मथिन को नज़र कंदड़ आहे। हुननि खे क़ुर मिलियो आहे, हू पंहिंजो ऑप्शन इस्तेमालु था कनि, तव्हां छा था करे सघो। इन जो मतिलबु न आहे त जेको शिरक करे हुनखे विड़ो वञी तव्हां, ईअं कोन्ह थो अलाह साईं चवे। हुनजे क़ुर पेश कयो, हुनखे सम्झायो त हे बाबा क़ुर में इहा शइ ग़लति आहे, जहिड़े जो अलाह साईं कोन्ह थो चए। न को अलाह चए थो त जेकॾहिं अलाह घुरियां त शिरक न कनि हा, ऐं तोखे मथनि, हे नबी साईं खे थो चए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेकॾहिं अलाह घुरे हा त शिरक न कनि हा, ऐं तोखे मथनि निगहबान न कयो अथऊं, न की तूं मथनि को नज़र करें सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाक़ी अलाह ताला हे जेके मुशरिक जिन वलियुनि मोल बुज़ुर्गनि खे सॾनि था, तव्हां उन्हनि खे घटि उन बुज़ुर्गनि जो नालो न वठो, उहे इज़त वारा आहिनि, इहे नेक आहिनि, इहे जन्नत में आहिनि। चए थो त हे मुस्लमान जिन खे मुशरिक अलाह खां सॾींदा आहिनि, तिन खे गारियूं न ॾियो, जे मथां उहे बेसमझाई जे करे दुश्मनीअ खां अलाह खे ॻाल्हाइनि। अहिड़ी तरह हर टोली लाइ असां कमु सींगारियोसीं, हर को टोली उनजो कमु सींगारियल आहे। सुम इला रब मर्जिहुम, पोइ वरी सननि पालण ॾांहुं सननि मोटणु आहे। फ़युनब्बिहुम बिमा कानू यामलून, पोइ पूरो रिकॉर्ड उन्हनि खे ॾिनो वेंदो जेको अमल करे आया आहिनि। अलाह ताला असांखे हिन क़ुर में अहिड़ो सिधो रस्तो ॾेखारियो आहे। मां त चवां थो अर्रहम राहमीन, त हुनजो वॾे में वॾो रहम आहे जो असांखे रस्तो ॾेखारे थो पियो। ऐं अहिड़ियूं आयतूं थो ॾसे जो ॼण त जीअं कंहिं ॿार खे सम्झो आहे। चए थो वला तसबुल लज़ीन यदो मिन दूनिल्लाह, ए मुस्लमानो जिन खे मुशरिक अलाह खां सॾींदा उन्हनि खे गारियूं न, अलाह जा वली आहिनि, उनजो शान आहे ऊचो। या असीं हिंदुनि जे भॻवान खे गारियूं न ॾियूं, छो त उहो बि अलाह आहे। असां गॉड खे घटि वधि न ॻाल्हायूं, छो त उहो बि अलाह आहे। नाला अलाह जा 99 आहिनि। बाक़ी जेकॾहिं को ख़ुदा जे वलीअ खे सॾे थो, मूंखे न ख़बर त वली आहे हो या न हो, त अलाह ॼाणंदो, पर फ़र्ज़ु करो अलाह जो वली हो, त असां उनखे घटि वधि छो चऊं। घटि वधि हिननि खे चवंदासीं जेके उनखे बदनाम था कनि, बल्कि उनखे छा बदनाम कंदा। त अहिड़ियूं आयतूं अलाह साईं असांखे सम्झाए थो। कमाल आहे न कि ख़ालिक़े काइनात अंदाज़ो लॻायो छा हुनजी हैसियत आहे, छा हुनजी शख़्सियत आहे, छा हू अलाह आहे, कीअं थो शयूं क्रिएट करे, मच्छर खे कीअं थो पैदा करे जेको हवा में उॾामंदो थो वते, भरिसां वञोसि त भॼी थो वञे, माना हुन में अहिड़ा सेंसर लॻल आहिनि जो का शइ भरिसां अची थी उनखे ख़बर पए भॼी थो वञे। अहिड़ी डिज़ाइन कंदड़ ख़ालिक़ असांखे हिन क़ुर में अहिड़े नमूने सम्झी कंहिं ॿार खे सम्झायो आहे, कंहिंखे चीचीअ खां वठी हलाइबो आहे। अहिड़े रहम राहिमीन जी असां ॻाल्हि न ॿुधूं, अहिड़े रहम राहिमीन जी सम्झाणी न वठूं, त पोइ त असां बदनसीब आहियूं। बहरहाल प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थिया, वरी सुभाणे इन टाइम ते हाज़िर थींदासीं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।